सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे मानाइते मेंबर कस्बानो दर्स जी भेण जी वफ़ात ते थियल ताज़ियती गजाणी जो अहवाल रिपोर्ट मंजूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे डे सेंटर हाल में मानवारी मेंबर अती कस्बानो दर्स जी वॾी भेण जी वफ़ात ते मंझंदि दारे ताज़ियती गजाणी ज़ेरे सदारत दरिया ख़ान बलोची थी। मेंबरनि वॾी तादाद में शिरकत करे ॾुखायल अदी दर्स साहिबा सां संदसि भेण जी रहलत जो ॾुखु वंडियो। ताज़ियती गजाणी जी शुरुआत कुरान पाक जी तिलावत सां कई हुई, जेका बुज़ुर्ग मेंबर जनाब अब्दुल हकीम दायो करण फरमाई। उन बाद नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंजीनियर ख़ालिद जी मिठड़ी सदाबहार आवाज़ में पेश कई, जंहिंखां पोइ तकरीरुनि में जिन मेंबरनि पंहिंजे ख़्यालनि सां अदी दर्स जे ॾुख जो इज़हार कयो, तिन में सदर दरिया ख़ान बलोच, मोहम्मद इकबाल मेमण, नज़ाकत अली फाजरानी, ईसी मेंबर मैडम नीलोफर भुट्टो, अदी सलमा कादरी, आपा रशीदा कुरैशी, रज़िया शाहुक, प्रोफेसर अब्दुल रहमान सियाल, प्रोफेसर दुदू खान ख़ासकेली ऐं ॿिया सानिया वंद शामिल आहिनि। हकीम दायो साहिब दुआए ख़ैर फरमाई। अदी दर्स साहिबा तरफ़ां ताज़ियती गजाणी ते PSCA जे सभिनी उहिदेदारनि ऐं शरीक मेंबरनि जो शुक्रिया अदा कयो। हिन सादी पुरवकार भरी ताज़ियती गजाणी लाइ स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ डॉक्टर रफ़ीक कुरैशी पंहिंजे महबूबी अंदाज़ सां सरंजाम ॾिना। आख़िर में सभिनी मेंबरनि लाइ ख़ातिर तवाज़े लंच जो बहितरीन इंतज़ाम कयो वियो। बाहमेली कोआर्डिनेटर मिस्टर नज़ीर शेख बहितर तौर ख़िदमत सरंजाम ॾिनी।